सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, धकन हेठ धरे मान गॾी नई रुक सें। सुर यमन कल्याण, दास्तान टियों, बैत नंबर 23, रिसालो शाहवाणी। हाणे अचूं था ओखनि अल्फाज़नि ते। सिर अने पंहिंजो मथो, सांधाण लोह जी गोल या चोरसिदकी जंहिं ते लोहार ततल लोह रखी मुतरकनि सां कुटींदा आहिनि। पुछज माना पुछा कज, मालूम कज, ॻोल्हज। लोहार माना लोह जो कमु कंदड़, लोह वारो कारीगर। धकन हिकिड़ी शइ ते ॿी शइ खे ज़ोर सां हणण जे अमल खे धक चइबो आहे। धकन हेठि धरे माना धक हणी सख़्तियूं साहे। मान माना शल, ख़ुदा ईअं करे। मन हूंद जेकर, गॾी नई माना तोखे गॾीन, शामिल कनि, मिलाइन। रुक सफ़ा कयल लोह। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो। पहिरियां ई पंहिंजे सिर खे सांधाण बनाए, पोइ लोहार जे दुकान जी पुछा कर। धकन हेठि धरे मान गॾी नई रुक सें, मन तोखे धकन हेठि धरे सख़्तियूं साहे, साफ़ कयल लोह सां गॾे छॾीनि। हासिल मक़सदु तकलीफ़नि सहण लाइ तयारु थी त पोइ घुरबल मक़सदु माणे सघिजे थो। हक़ लतीफ़, सच लतीफ़।